अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ खबर शामिल कयूं था। मोरो मां शोभान अली अबड़ोजी मोरो मियाल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्क्स लेबर यूनियन जे मरकज़ी अगवान अब्दुल लतीफ़ निज़ामानी सॾ ते मुतालबनि जे मंजता लाइ सेबको मोरो डिवीज़न जे वापडा जे मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल ऐं ऑफिस जी तालाबंदी करे बांह ते कारियूं पटी ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी हाइड्रो यूनियन सेबको मोरो डिवीज़न जे चेयरमैन इम्तियाज़ अली मल्लाह जे अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें वॾी तादाद में बोरियत मुलाज़िमनि शिरकत कई। उन मौक़े ते इम्तियाज़ अली मल्लाह, अब्दुल ख़ालिक सूमरो, शाहनवाज़ मल्लाह, असलम अब्बासी, जान मोहम्मद चंड, अवेस अहमद चांडियो, अब्दुल हमीद घांगरो, गुलाम अब्बास बुर्रो, कामरेड मलू कोसो, शफ़क़त कुरैशी, अमीन ख़ासकेली, खान मोहम्मद मंगी, बशीर अहमद ख़ासकेली ऐं अज़हर खोखर ख़िताब कंदे चयो त कोरोना वायरस जे वबाई बीमारी पूरे मुल्क खे लपेट में आणे छॾियो आहे। उन दौरान सॼे मुल्क में वापडा जा मुलाज़िम बिजली पहुचाए रहिया आहिनि ऐं केतिरा ई मुलाज़िम शहीद थी चुका आहिनि। उन्हनि जी हर हिकु ख़ानदान खे ताहयात पघार पेंशन ऐं स्पेशल हादसाती मुआवज़ो ॾिनो वञे ऐं कमु कंदड़ मुलाज़िमनि खे एहतियाती सामान THP ॾिनो वञे। उन खां अलावा मुलाज़िमनि खे हिकु महीने जी पघार बोनस तौरु ॾिनी वञे। कॉन्ट्रेक्ट मुलाज़िमनि खे पको करे पावर हाउस खे फिराइट करण वारो अमल रोकियो वञे। हिननि चयो त हीउ जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। जेकर उन्हनि ते अमल न कयो वियो त पंहिंजे रहबर अॻवान अब्दुल लतीफ़ निज़ामानी जी क़यादत में मुल्क घेर हड़ताल जो सिलसिलो जारी रहंदो ऐं पोरियत दुश्मन पॉलिसी कॾहिं क़बूल न कंदासीं। हिननि चयो त असां पंहिंजा हक़ छीनी वठंदासीं ऐं पोरियत जे हक़ जे हासिलात लाइ हर कुर्बानी ॾेई सरख़ुरू थींदासीं। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़। एहतिजाज कयो थो वञे ऐं 24 कलाक जेके असांजा फीडर मुहैया हलाइनि था पिया सप्लाई पिया, उन्हनि ते असांजा स्टाफ जेको आहे सो घटि आहे, रिकवरी कान थी थिए पई ऐं सिक्योरिटी उते मुहैया कान कई थी वञे। 3-4 ॾींहं थींदा, 5 ॾींहं थींदा, गचेर रोड ते जेको मसइलो थियो उते लेबर असांजी गॾु ई, उते सिक्योरिटी बि असांखे मुहैया कई वई। पुलिस बि हुई, रेंजर्स बि हुई, जेके इदारा हुया सभु असां सां गॾु हुया, पर पोइ बि उते असांजा मज़दूर बीठा हुया कनि पिया। हींअर बि असांजो लाइनमैन जंहिंजी कमर में ड्यूटी आहे, मेहरापुर जो लाइनमैन आहे मोहम्मद यामीन मलक, उन खां जॾहिं मूं ॻाल्हायो त 9 ॾींहं थिया आहिनि त अस्पताल में केरु न आयो आहे, को स्वीपर कोन आयो आहे ॿुहारी ॾियण लाइ। मुंहिंजे घर ॾांहुं मानी अचे थी पई, पर उन खां को न को असांजो को इदारे जो को लाइनमैन वियो आहे, न को यूनियन वारो वियो आहे, न को ऑफिसर वियो आहे।